तू पहिरियां उते रही या तू हवेली हाँ बाजी 2.5 साल रही है मस्त कहिड़ी हवेली में असर शाह जे घर त छा कम कंदी है बाजी पोचू ॿारा कराईंदी ऐं ज़ोर बोर ॼाराईंदी हाँ हर कम कराईंदी जे गलत कंदी मस्त तो पोइ माराईंदी पाण कुटींदी गोगा ॾींदी घुटा ॾींदी हाँ बाजी तव्हांखे पाण बि घुटा ॾींदी ऐं ॿियो कंहिंखां ॾियारींदी ओ चो हिकिड़ो पंजाबी छोकिरो उनखे चवंदी तूं मारो वरी हिक ॿिए खे माराईंदा हुआसीं पोइ बीबी चवंदी त मारियो न हाँ हाँ छो एतिरी वॾीअ खे छो माराईंदी हुई को ज़ोर ॼाराईंदी न 3 कलाक जे निंड फिटंदी त बि माराईंदी बाथरूम में पाण गोगा ॾेई पोइ वाइपरनि सां मारींदी पर मूं आयो आई पोइ 4 कलाक मूं रतो पोइ थैलियूं चराईंदी मुंहिंजी मां ईंदी वरी चवंदी कैमरा में ॾिसंदी वरी चवंदी गाड़ी वाड़ी ॾियसि पोइ मोटाए छॾींदी राति ते इलाही मारियो हुई न वरी आख़िर ते हिकु लत बि ईअं हिते पोइ मां मरां पई वरी चईंदो सुबुह मज़ो कराईंदमि पोइ मां सुबुह 10 बजे भॼी आयमि या पाण खे मारींदमि या ख़ुदि खे शिकंदमि मुंहिंजो दिमाग़ एॾो ख़राब करे छॾियो फिनिश न थींदी आहे दवाउनि जी इहा हराई ऐं सॼी पोइ मूंखे सॼी राति निंड कान आई वरी कली चरई बीबी पाण हरी ईअं सफ़ा करे छॾी मूंखे सफ़ा कमज़ोर करे छॾी कोसा पाणी पियाईंदी टांकी जा न थींदा आहिनि भाजी उहे सॼा ॾखारिया धक बक उन्हनि कंहिं भित बार न कयो पीरनि